النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो, अल्लाह पाक इशा जी नमाज बा जमात अदा करने की तौफीक नसीब फरमाई। कुरान मुक़द्दस की सूरह ابراھیم की आयत नंबर 14 का तिलावत है। इन खां अॻे आयत में अल्लाह पाक रसूलन के जेके काफ़िरन दीन की दावत ॾियण के मुक़ाबले में उन्हनि जेके दड़का ॾिना, अल्लाह पाक उन्हनि दड़कनि के ज़िक्र फरमायो। काफ़िरनि चयो त तव्हां पंहिंजी दावत खां रुकिजी वञो, वरन जेको आहे असां इहा कार्रवाई कंदासीं त तव्हांखे इन ज़मीन मां कढी छॾींदासीं। या वरी ॿियो शर्त इहो आहे त तव्हां पंहिंजे इन अबे ॾाॾे वारे दीन ते मोटी अचो। रसूलनि खे जॾहिं काफ़िरनि ॻाल्हायो त अल्लाह पाक उन्हनि रसूलनि खे आसरो ॾेई करे फरमाई त तव्हां घबरायो न, असां अनक़रीब इन्हनि ज़ालिमनि खे हलाक करे छॾींदासीं। ज़ालिमनि जी हलाकत हिकिड़ी त आहे उन्हनि जी वक़्त मुक़रर ते उन्हनि जो मौत अचे, उन खां बाद में उन्हनि जे मथां अल्लाह जो अज़ाब अचे, इहा बि हलाकत आहे। ऐं ॿिए नंबर ते ज़ालिमनि जी हलाकत अहिड़ी जीअं जिन नबियनि खे जिन ज़ालिमनि ईज़ायो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि नबियनि जे साम्हूं उन्हनि ज़ालिमनि खे हलाक करे अल्लाह पाक ॾेखारियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे फ़िरौननि आज़ारियो। अल्लाह पाक उन मूसा अलैहिस्सलाम जे साम्हूं दरिया कुलज़ुम में उन्हनि खे ग़रक़ करे उन्हनि खे ॿुधायईं त ज़ालिमनि जो अशर ऐं ज़ालिमनि खे असां ईअं हलाक करे ॾेखारींदा आहियूं। ऐं अहिड़ी तरह लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारनि लूत अलैहिस्सलाम खे आज़ारियो ऐं जेके ईमान आंदऊं उन्हनि खे तकलीफ़ ॾिनऊं। अल्लाह पाक लूत अलैहिस्सलाम खे उतां उन इलाइक़े मां कढी करे उन क़ौम वारनि खे उते जो उते अज़ाब ॾिनई ऐं 3 अज़ाब अल्लाह पाक उन्हनि जे मथां नाज़िल कया। 3 अज़ाब। अहिड़ी तरह नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम, नूह अलैहिस्सलाम जॾहिं तबलीग जी इंतहा करे छॾी त उन क़ौम वारनि बजाए फर्मा बरदारी जे नाफ़रमानी कई। ऐं नाफ़रमानी कंदे कंदे अल्लाह जे नबीअ जॾहिं उन्हनि खे दावत ॾेई करे सम्झई त हाणे इहा क़ौम बाज़ न ईंदी, अल्लाह पाक खां दुआ घुरी, अल्लाह पाक पाणी जो अज़ाब नाज़िल करे सॼी क़ौम खे उन पाणी जे अंदरि ग़रक़ करणु फरमायो, सवाइ उनजे जिन ईमान आंदो। त अहिड़ी तरह अल्लाह फरमाए त लनुहलिकन ज़ालिमीन, तव्हां गणती न कयो, ज़ालिमनि जी हलाकत क़रीब आहे। ऐं फरमाई त वलनुस्किनन्नकुमुल अर्ज़ मिन बादिहिम, मर्ज़ी त हलंदी अल्लाह जी ज़ात जी, इंसान जी मर्ज़ी त हलंदी कोन। अल्लाह तबारक व तआला फरमाए त जेकॾहिं इन क़ौम वारनि खे असां हलाक कंदासीं, इन खां बाद में वरी ज़मीन जे तख़्ते ते रहाइश बि अव्हांखे ॾींदासीं। ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महिनत कई, मक्कतुल मुकर्रमा में 13 साल साईं जन महिनत करणु फरमाई ऐं ज़ालिमनि साईं जन खे बर्दाश्त न कयो। साईं जन हिजरत फरमाए करे मदीने विया ऐं ग़ज़वा बदर लॻी। उन जे अंदरि जेके मक्के जा अहम सरदार जेके हुया उहे ग़ज़वा बदर जे मौक़े ते उन्हनि खे अल्लाह पाक हलाक कयो। 8 हिजरीअ में वरी मक्को फतह करे अल्लाह पाक मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उतां जो बादशाह बणाइणु फरमायो। यानी वरी अल्लाह पाक ईमान वारनि खे उहो ई शहर मोटाए ॾिनो जंहिं शहर मां इन्हनि काफ़िरनि मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कढियो हुयो। सो फरमाई त वलनुस्किनन्नकुमुल अर्ज़ मिन बादिहिम, फरमाई असां तव्हांखे ई आबाद कंदासीं इन्हनि खां बाद में, काफ़िरनि खे हलाक कंदासीं ऐं काफ़िरनि खे हलाक करण खां बाद में वरी असां तव्हांखे इन्हनि में आबाद कंदासीं। ज़ालिक लिमन ख़ाफ़ मक़ामी व ख़ाफ़ वईद, फरमाई त इहा उन्हनि जे लाइ आहे जेके अल्लाह खां डिॼनि था, अल्लाह जे साम्हूं हिसाब किताब ॾियण खां डिॼनि था ऐं रब जो जेको वाइदो थियल आहे, अल्लाह जो जेको वईद आहे, ख़ौफ़ ॾियणो आहे अल्लाह जी ज़ात जो। अल्लाह तबारक व तआला फरमाए त इहो उन्हनि जे लाइ जेके अल्लाह जी ज़ात खां ख़ौफ़ कंदा डिॼनि था। वस्तफ्तहू व ख़ाब कुल्लु जब्बारिन अनीद, ऐं फरमाई त
तव्हां सम्झो त वस्तफ्ताहू वखाब कुल्लु जब्बारिन अनीद। पोइ उन्हनि नबियनि अल्लाह जी ज़ात खां इन क़िस्म जो सवाल कयो या इन क़िस्म जी दुआ घुरी अल्लाह पाक खां उम्मीद रखी त रब हिननि क़ौम वारनि असांखे मञणो न आहे, असांजे मथां हिननि खे ईमान न आहे आणो, हाणे भला तूं पंहिंजे तरफ़ खां जेको तोखे सिलसिलो करिणो आहे करे ॾेखार। फरमाई त वस्तफ्ताहू वखाब कुल्लु जब्बारिन अनीद। जॾहिं उन्हनि नबियनि अल्लाह खां दुआ घुरी, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी दुआ खे क़बूल कंदे, जीअं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी, फरमाई त रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। ए मुंहिंजा रब, मां महिनत करे इंतहा कयमि, रब हिननि ईमान न आंदो, ए अल्लाह हाणे इन्हनि जो हिकिड़ो बि माण्हू ज़मीन जे तख़्ते ते ज़िंदा न छॾ। फरमाई त अल्लाह पाक उन्हनि नबियनि जी दुआ खे क़बूल फरमायो। नबियनि जी दुआ जी क़बूलियत खां बाद में अल्लाह पाक इन्हनि जेके बि मुतकब्बिर हुया ऐं जेके बि सरकश हुया, सरकशनि खे अल्लाह तबारक व तआला ख़त्म करे छॾियो ऐं नाकाम बनाए छॾियो। मिन वराइही जहन्नम वयुस्क़ा मिन माइन सदीद। हाणे हिन आयत में अल्लाह तबारक व तआला आख़िरत जो ज़िक्र फरमायो। फरमाई त दुनिया में इंसान बिलाख़िर त आख़िरत ॾे वेंदो ऐं इंसान खे आख़िरत जे तरफ़ हलणो आहे, कोई उन शइ जो इनकार नथो करे सघे। काफ़िर हूंदो उनखे बि मौत ईंदो, ईमान वारो हूंदो उनखे बि मौत ईंदो। फरमाए मिन वराइही जहन्नम, इन खां बाद में काफ़िरनि जे लाइ जहन्नम ई जहन्नम आहे ऐं जहन्नम जो अज़ाब फरमाई त एॾो सख़्तु हूंदो। फरमाई त इहो जहन्नमी जहन्नम जे अज़ाब जे अंदरि सड़ी सड़ी करे उनजी इहा हालत थी पवंदी जो उहो चवंदो त हाय अफ़सोस, मूंखे जेकर पाणी खपे, अल्लाह जे तरफ़ खां फ़रिश्ता उनखे पाणी अची करे पीआरींदा ऐं पाणी जी उहा कैफ़ियत छा हूंदी। फरमाई त पाणी जी उहा कैफ़ियत अहिड़ी हूंदी, अहिड़ो गरम पाणी हूंदो ऐं उहो ख़ालिस पाणी बि न हूंदो, बल्कि जहन्नम में सड़न जे करे जेका रत ऐं पोइ जेका उन्हनि जे पेट मां उन्हनि जे जिस्म मां निकिरंदी, उहा रत ऐं पोइ गॾिजी करे गरम थियल अल्लाह पाक उन जहन्नमी खे पीआरण फरमाईंदो ऐं उहो जहन्नमी जॾहिं उनखे पंहिंजे मुंहं जे साम्हूं आणींदो त उहो जेको पाणी हूंदो एॾो त गरम हूंदो जो क़ुरान फरमायो त इन जे जिस्म जो, इन जे चहिरे जो जेको गोश्त आहे उहो रोड़जी करे उन जे अंदरि किरी पवंदो। प्यालो जो साम्हूं ईंदो न त इन जो चहिरे जो जेको गोश्त आहे न, उनजी ॼर जे करे उहो रोड़जी करे उन प्याले जे अंदरि किरी पवंदो, उन जे बावजूद बि पीअंदो। फरमाई त एॾो गरम पाणी हूंदो। वयुस्क़ा मिन माइन सदीद। फरमाई त पोइ वारो पाणी, गरम पाणी उन्हनि खे पीआरी वेंदो। जहन्नमी जॾहिं पाणी घुरंदा त उन्हनि जो पाणी इहो यतजर्रउहु वला यकादु युसीगुहु। फरमाई त मजबूरन इन्हनि खे ढुक ढुक करे इहो पीअणो पवंदो, इन खां अलावा चारो जो कोन्हे। उन्हनि खे जहन्नम में सड़ी सड़ी करे एतिरे क़दुरु उञ लॻंदी जो इन खां अलावा उन्हनि खे को रस्तो नज़र ई कोन ईंदो। मजबूरन इहो पोइ वारो, इहो रत वारो, इहो गरम पाणी इहे पीअंदा, ढुक ढुक करे आहिस्ते करे पीअंदा। क़ुरान फरमायो वला यकादु युसीगुहु। फरमाई त इहो पाणी अहिड़ो त गरम हूंदो जो आराम सां उन्हनि जे निड़ीअ खां हेठि लहंदो ई कोन, उन्हनि जे निड़ीअ खां हेठि इहो पाणी लहंदो ई कोन। उहे कोशिशि कंदा, आहिस्ता आहिस्ता पीअंदा, पर जीअं जीअं पीअंदा वेंदा उन्हनि जा आंड्रा उन पाणीअ सां गॾु छणंदा वेंदा आहिनि, एॾो त गरम पाणी। वहीं यस्तगीथु युगाथु बिमाइन कलमुहल यशविल वजूह। फरमाई त उन्हनि जे मुंहं जो जेको गोश्त आहे न उहो रोड़जी करे जीअं भुंजल गोश्त हूंदो आहे, ईअं भुंजल गोश्त वांगुरु रोड़जी करे उन पाणी जे अंदरि किरी पवंदो ऐं उन्हनि जा आंड्रा जेके इन पाणी जी गरमाइश जे करे उहे हेठां जेके आहिनि सड़ी करे उहे आंड्रा ॻरी करे हेठां किरी पवंदा। पर फरमाई त यतजर्रउहु, इहे ढुक ढुक करे इन पाणी खे पीअंदा। वला यकादु युसीगुहु। ऐं फरमाई त इहो पाणी आसानीअ सां इन्हनि जे निड़ीअ मां लहंदो ई कोन। वयअतीहिल मौत मिन कुल्लि मकानिन। हालांकि आख़िरत में त मौत हूंदो ई कोन, पर फरमाइण जो क़ुरान जो मतिलबु इहो आहे त आख़िरत में उन्हनि खे जीअं मौत जे वक़्त में इंसान खे सख़्ती ऐं तकलीफ़ ईंदी आहे त हिकु हिकु वक़्त में उन्हनि जे लाइ एॾी आज़माइश ऐं एॾो उन्हनि जे लाइ अज़ाब हूंदो जो ॼण उन्हनि जे लाइ मौत जो हर वक़्तु हर घड़ी मौत ई मौत आहे।
पाणी पीअंदा बि मौत, जहन्नम जे अंदरि सड़ंदा बि मौत। अल्लाह जे क़ुरान फरमाई त कुल्लमा नज़िजत जुलूदुहुम बद्दलनाहुम जुलूदन गैरहा लियज़ूक़ुल अज़ाब। जेकॾहिं उन्हनि जे जिस्म जी चर्बी या उन्हनि जे जिस्म जी खल बाहि ते सड़ी करे ख़तम थी वेंदी, फरमाई त अल्लाह उन्हनि खे इन हालत में न छॾींदो, बल्कि वरी उन्हनि जे मथां नई खल चाढ़े करे वरी उन्हनि जे अज़ाब खे रब साईं जारी रखंदो। इहो हाल हूंदो इन्हनि काफ़िरनि जो। फरमाई त वयअतील मौत मिन कुल्लि मकानिन, हर जगह खां गोया कि उन्हनि जे मथां मौत ईंदो। वमा हुव बिमय्यित, क़ुरान पाणी फरमायो हालांकि उन्हनि जे मथां मौत ईंदो ई कोन। ऐं ॿी जगह ते क़ुरान फरमायो फ़क़त्ता अमआहुम, फरमाई त उन्हनि जा आंट्रा जेके आहिनि न कटिजी करे उन पाणी सां किरी पवंदा। एॾी उनजी सज़ा हूंदी। सूरह मुहम्मद में अल्लाह पाक फरमाई त फ़क़त्ता अमआहुम, एॾो त उहो पाणी गरम हूंदो जो पाणी जीअं नड़ीअ खां हेठि लाहींदा उन्हनि जा आंट्रा ज़रा ज़रा थी करे कटिजी करे पाणी जे गर्मीअ खां सख़्ती खां किरी पवंदा। उनजे बावजूद बि पाणी पीअंदो। एॾी इन काफ़िर जे लाइ आख़िरत में सज़ा हूंदी। फरमाई त वमिन वराइही अज़ाबुन गलीज़, इन खां अलावा बि अज़ाब तमामु सख़्तु आहे। इहो अज़ाब का मज़ाक ॻाल्हि कोन्हे। क़ब्र जे अंदरि ई बेनमाज़ी जे मथां अहिड़ा विछूं मुसलत कया वेंदा जो जेकॾहिं उन विछूअ जो हिकिड़ो डंग जेकॾहिं दुनिया जे अंदरि उन जो असर ऐं ज़ाहिर थिए, दुनिया जे तख़्ते ते साओ सलो फुटण ई ख़तमु थी वेंदो। एॾो अज़ाब हूंदो इन काफ़िर जे मथां। फरमाई त मसलुल लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अअमालुहुम, सवाल पैदा थिए थो दुनिया जे अंदरि काफ़िर बि सवाब जा कम कनि था, साईं उन्हनि जे सवाब जो फ़ाइदो न मिलंदो। तव्हां ॾिसो अमेरिकन एड जे ज़रिए सां या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे रिफ़ाई इदारनि जे ज़रिए सां इहे काफ़िर ईसाई हिंदू मुसलमाननि जी मदद कंदा। जिते तूफ़ान अचे थो सभ खां पहिरियां काफ़िरनि जो इदारो पहुचे थो ऐं उहे अची करे मुसलमाननि जी मदद करण जी कोशिशि कंदा। ऐं बिल्कुलु इहो सवाब जो कमु आहे, पर इन्हनि जो सवाबु इहो इन्हनि खे सिर्फ़ु दुनिया में उन्हनि जो फ़ाइदो मिली सघे थो, आख़िरत में काफ़िर जो कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो कोन हूंदो। तव्हां ॾिसंदव त केतिरियूं इस्पतालूं काफ़िर ठाराइनि था, काफ़िर हलाइनि था, इंसानियत जी वॾी ख़िदमत कनि था, पर उलमा फरमाइनि था जहिड़ी तरह नमाज़ जी अदायगीअ जे लाइ तहारत पाकाई शर्त आहे, अहिड़ी तरह नेक अमल जे लाइ ईमान शर्त आहे। ईमान ॼण त वण जो बुनियाद आहे। जेकॾहिं ईमान आहे त नेक अमल बि कम जो आहे, जेकॾहिं ईमान नाहे त नेक अमल आख़िरत में उनजो कंहिं बि क़िस्म जो सवाब न मिलंदो। इहो अल्लाह जे क़ुरान जो सबक़ आहे। फरमाई त मसलुल लज़ीन कफ़रू, काफ़िरनि जो मिसाल ईअं आहे। अल्लाह पाक काफ़िरनि जो मिसाल बयानु कयो। मसलुल लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम, काफ़िरनि जंहिं इनकार कयो पंहिंजे अल्लाह जो, अअमालुहुम करमादिन इश्तद्दत, फरमाई त इन्हनि जे अमलनि जो मिसाल ईअं आहे जीअं उहा ख़ाक हूंदी आहे न, ख़ाक काठी खे साड़े उन मां ख़ाक निकिरंदी आहे, अहिड़ी तरह कंहिं ॿी शइ खे साड़े उन मां ख़ाक निकिरंदी। राख जंहिंखे चइबो आहे, फरमाईंदी आहे ख़ाक कंहिं जॻह ते करे करे ॼमी वेंदी आहे, पर हिन जे ॼमण जो को फ़ाइदो न आहे। थोरो हिन जे मथां तूफ़ान या हवा ईंदी न, उहा हवा ते उॾी करे हली वेंदी। फरमाईंदा काफ़िरनि जे अमल जो मिसाल बि ईअं ई आहे जीअं इहा ख़ाक ॼमी करे बंदि थी वञे, भली गंढो थी पी रहे, पर तूफ़ान ईंदो, थोरो हुनखे धकु लॻंदो, ठीशो ईंदो, सॼी ख़ाक उॾी करे हवा ते ख़तमु थी वेंदी। फरमाईंदा न काफ़िर जे अमल जो मिसाल ईअं आहे मसलुल लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अअमालुहुम, इन्हनि काफ़िरनि जो मिसाल जिन इनकार कयो पंहिंजे अल्लाह जो, इन्हनि जे अमलनि जो मिसाल ईअं आहे करमादिन इश्तद्दत बिहिर रीहु फी यौमिन आसिफ, फरमाई त उन ख़ाक वांगुरु मिसाल इश्तद्दत बिहिर रीहु, जेका सख़्त थी पई पर उन सख़्ती खां बाद में तूफ़ानी हवा आई, हिकिड़ी तूफ़ानी हवा अची करे उनखे उॾाए करे ख़तमु करे छॾियो। ला यक़दिरून मिम्मा कसबू अला शै, फरमाई त इहे जेके बि इन्हनि कमायो, इन्हनि खे इन्हनि जे कमाईअ वारे शइ जो को बि बदिलो न मिलंदो, कंहिं बि अमल ते क़ादिर न थींदा, आख़िरत में इन्हनि खे को फ़ाइदो ई कोन मिलंदो। ला यक़दिरून मिम्मा कसबू, जेको कमायो इन्हनि खे उनजो फ़ाइदो मिलंदो ई कोन, क़ादिर ई न थींदा उन शइ ते ज़रे बराबरि बि क़ुरान फरमायो। केॾा बि दुनिया जे अंदरि ग़रीबनि जी मदद कनि, ग़रीबनि ऐं मिस्किननि जी हर ॾोखी कनि ऐं उन्हनि जे लाइ कमु कनि, उन्हनि खे कपिड़ा वठाए ॾियनि, उन्हनि जी बीमारी जो बंदोबस्तु कनि, पर उनजे बावजूदु फरमाई त जेको कमाइनि उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो ई न थींदो उन्हनि खे। फरमाई त ज़ालिक हुवल ज़लालुल बईद, इन खां वधीक काइनात में का गुमराही थींदी आहे छा? वॾी गुमराही आहे। फरमाई त इहा परे वारी गुमराही आहे जंहिंजे अंदरि काफ़िर पियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे
اللہ سے قرآن کے سمجھن عمل کرنے کی توفیق عطا فرمائے. وآخر دعوانا ان الحمد للہ رب العالمین.